सिंध हुकूमत जो ट्रैफिक कानून ऐं अवामी तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण लाइ सिंध मोटर व्हीकल रूल्स में तरमीम कई वई आहे। सिंध मोटर व्हीकल रूल्स 1969 में तरमीम करण खां पोइ नोटिफिकेशन जारी। तरमीम तहत वॾियुनि कमर्शियल गाॾियुनि जे मालिकनि खे नई शर्तुनि ते अमल करण लाज़मी करार ॾिनो वियो आहे। तरमीम में फिटनेस सर्टिफिकेट, गाॾियुनि जी मुक़रर उमिरि जी हद ऐं जदीद हिफ़ाज़ती निज़ाम लाज़मी शामिल कया विया आहिनि। समूरिन वॾियूं कमर्शियल गाॾियूं ट्रांसपोर्ट खाते जे मर्कज़ मां फिटनेस सर्टिफिकेट हासिल कंदियूं। भञकड़ी करण ते गाॾियुनि जे मालिकनि मथां वॾो ॾंढ लागू कयो वेंदो। सीनियर वज़ीर शर्जिल इनाम नेमण पारां ॼाणायो वियो आहे त ॾंढ जी समूरी रक़म ऑनलाइन सिंध हुकूमत जे अकाउंट में जमा थींदी। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया नई तरमीम में गाॾियुनि जी उमिरि जी हद बि मुक़रर कई वई आहे। सीनियर वज़ीर मूजिब बैनुल सूबाई रोड ते 20 साल खां वधीक पुराणी गाॾियुनि खे इजाज़त न ॾिनी वेंदी। ज़िले सतह ते 25 साल खां वधीक पुराणी गाॾी खे हलण जी बि इजाज़त न हूंदी। शहरनि जे अंदरि हलंदड़ गाॾियुनि लाइ उमिरि जी हद 35 साल मुक़रर कई वई आहे। सीनियर वज़ीर मूजिब कानून 1 साल जे अंदरि अमल में आंदो वेंदो। पहिरें मरहले में मामूली ॾंढ, ॿिए मरहले में 2 लख रुपया ॾंढ लागू थींदो। 3 भेरे में 3 लख रुपयनि ताईं ॾंढ लागू कयो वेंदो। भञकड़ी करण ते वॾो ॾंढ लागू कयो वेंदो ऐं ग़ैर महफ़ूज़ गाॾियुनि खे हलण न ॾिनो वेंदो।